नोश़रो फीरोज रेशम गली ताजर यूनियन अॻवाण ऐं दकांदार पारां ट्रांसफार्म अॻियान बीही एहतजाज रक़ार्ड करायो, जंहिंजी अॻवाणी वज़ीर अली वग़ैरह, राणो ख़ान वग़ैरह, शाहिद ख़ानज़ादो, एहसानुल्लाह भट्ट ऐं ॿिया शरीक हुआ, जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अॼु 8 मुसलसल ॾींहं 8 थी विया आहिनि। ट्रांसफार्मर ख़राब थी वियो आहे, जेको ॿीहर लॻायो वियो आहे, पर वापरा वारनि जी मन मस्ती ख़त्म थी न सघी आहे। करप्ट राशि लाइनमैन रमीज़ भाण ज़ुल्म करे रहियो आहे। असां मीटर हलायूं था त कुंडा सिस्टम वारा असां लाइ आज़ार करे वेंदो आहे। वापरा वारनि जो चवणु आहे त असां ईअं लिंकूं न हणाईंदासीं जेसिताईं असां सां सिस्टम सिधो नथो कयो वञे। असांजा चंदो रहियल आहे, कुंडे वारा रहिया पिया आहिनि, ॾोकड़ ॾींदा त ॿियूं लिंकूं लॻाईंदासीं। हुननि वधीक मुतालबो कंदे चयो त असांजो जाइज़ मसइलो आहे, ईद वेझो आहे, पर रोज़ी नथा करण ॾियनि। असां शटर बंदि करे एहतजाज कयूं पिया, फ़ौरन जाइज़ मसइलो हल कयो वञे, न त ॿी सूरत में STO वापसि अॻियां धरणो हणी वेही रहंदासीं। करप्ट लाइनमैन रमीज़ पाण खे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।